सखर जे रीजन कॉलोनी वासी शागिर्द ज़ैनुल आबिदीन सिद्दीकी जे क़त्ल वारे मामले ते एएसपी सिटी सखर मोहम्मद उस्मान खान पंहिंजे ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सखर पुलिस तरफ़ां क़त्ल केस जे मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार जवाबदार यासीन नापुर ॾोह जो एतराफ़ बि कयो आहे ऐं ॾोह में इस्तेमाल थींदड़ हथियार बि हथु कयो वियो आहे। एएसपी सिटी मोहम्मद उस्मान खान जो वधीक चवणु हो त इत्तफ़ाक़ी गोली लॻण सबबि नीगर क़त्ल थियो आहे। जवाबदार पुलिस आॾो एतराफ़ी बयान ॾिनो आहे त मूंखे ऐं ज़ैनुल आबिदीन सिद्दीकी खे पिस्टल हलाइण जो शौक़ु हुयो। 2 गोलियूं हलायूं जंहिंमां हिक गोली नीगर खे लॻी। जवाबदार जो पुलिस खे ॾिनल बयान में एतराफ़ कंदे जवाबदार ॿुधायो आहे त पाड़े में उताक ते ॿारड़े खे गोली लॻी। उताक जे मालिक पिस्टल सजाए रखियो हो। एंटी करप्शन सर्कल ऑफिसर शाहिद खोसो जी उताक ते क़त्ल थियो आहे। शाहिद खोसो खे बि जांच में शामिल कयो वियो आहे। एएसपी सिटी मोहम्मद उस्मान खान जो चवणु हो त जंहिं वक़्तु वाक़ियो पेश आयो उन वक़्तु उताक जो मालिक उताक में मौजूद न हुयो। नीगर ज़ैनुल आबिदीन सिद्दीकी खे 27 मार्च ते रीजन जे इलाइक़े मदीना कॉलोनी में क़त्ल कयो वियो हो। क़त्ल वाक़िए जी जांच हलंदड़ आहे। जेकॾहिं जवाबदार सां गॾु ॿियो को बि मुलविस हूंदो त उन खे बि गिरफ़्तार कयो वेंदो। मासूम ज़ैनुल आबिदीन जे वारसनि खे इंसाफ़ ॾियारण लाइ हर मुमकिन कोशिश कई वेंदी। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची